बिशा नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सजाद मेमण। जी सजाद, तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? हाँ जी बिल्कुल, भेटशा नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। कोच कराची खां पंजाब वञी रही हुई त ओचितो साम्हूं मोटरसाइकिल अचण सबबि वाक़ियो पेश आयो, जंहिं सबबि कोच कल्टी थी पई। ज़ख़्मियुनि में मोहम्मद आदिल, वलद खुशदिल पठान, शहनाज, ज़ोजा ख़ादम हुसैन, मुरीद हुसैन, वलद ख़ादम हुसैन समेत ॿिया शामिल आहिनि। हादसे खां पोइ मक़ामी माण्हुनि फ़ौरी तौर ते इमदादी कार्रवाई शुरू कयूं, जॾहिं त मोटर पुलिस ऐं रेस्क्यू टीम जेका आहे वाक़े वारे हंधि पहुची वई। ज़ख़्मियुनि खे तुर्त भेटशा रूरल सेंटर मुंतक़िल कयो, जिते तिबी इमदाद जेका आहे फ़राहम कई पई। पुलिस मूजिबि वाक़े जी वधीक जांच जेका आहे उहा कई पई वञे। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।